नाज़रीन, अव्हांखे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त खोस्की वेझो ॻोठ फोटो भट्टीअ में घर जी चुल्ह मां चिणग उथण सबबि 8 घर सड़ी रख थी विया आहिनि। इतला आहिनि त मासूम न्याणी पिणु सड़ी फोत थी आहे। जी हाँ नाज़रीन, तव्हांखे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त खोस्की वेझो ॻोठ फोटो भट्टीअ में घर जी चुल्ह मां चिणग उथण सबबि 8 घर ऐं उन्हनि में मौजूदु समूरो सामान सड़ी रख थी वियो आहे ऐं इहे बि इतला आहिनि त घर में सुतल मासूम न्याणी पिणु सड़ी फोत थी आहे। इन हवाले सां असां वधीक राब्तो कयो आहे खोस्की मां असांजे रिपोर्टर वहाब पठान सां। जी वहाब, छा तफ़सील आहिनि? खोस्की वेझो ॻोठ फोटो भट्टी में घरनि खे चुल्ह जी चिणग मां ओचितो बाहि लॻी वई, जंहिंजे नतीजे में निंड में सुतल 3 सालनि जी सफ़िया दी तारिक भट्टी सड़ी फोत थी वई ऐं तारिक साकिब मुतलिब सख़्त ज़ख़्मी थी विया, जंहिंखे इलाज लाइ रूरल हेल्थ सेंटर खोस्की आंदो वियो। तारिक साकिब मुतलिब मतारो ऐं फोटे भट्टी समेत 8 ॻोठाणनि जा घर मुकमल तौर ते सड़ी रख थी विया। बाहि लॻण सबबि घरनि में पियल लखें रुपयनि जो सामान, सोना ज़ेवर ऐं ॿियो क़ीमती सामान बि सड़ी वियो। मुतासर ॻोठाणनि खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार मदद लाइ वांझाइण लॻा, पर को बि चूंडियल नुमाइंदो वठण मदद लाइ न पहुतो। इतला बावजूद बाहि वसाइण वारो अमलो देर सां पहुचण सबबि 8 घर सड़ी रख थी विया। घर में मर्द मौजूद न हुअण करे हेतिरो नुक़सान थियो। वहाब, अव्हां जी महिरबानी।